कुते जो नालो हुअसि लधो लधो 3-4 दफ़ा आयो सॾु कयईं लधो लधो त पलाल मूं ट्रप ॾेई चयो लिकिरी वञी ग़रीब शख़्स जे पेरनि में किरी पियो चयईं त मुर्शिद लभंदासीं न बाक़ी ॿियो काॾे वेंदासीं। के ज़माने जी ॻाल्हि आहे हिकिड़ो हूंदो ग़रीब शख़्स उन ग़रीब शख़्स खे ॿियो अहिड़ो का शइ कान हुई उन वटि हूंदो हिकिड़ो ॾांदनि जो जोड़ो ऐं हार पोइ करे पंहिंजो पेट गुज़र कंदो। पोइ ॾांदनि जे जोड़े ते हर पंजेरी काईंदो। उन हिकिड़े ॾींहुं ग़रीब शख़्स सोचियो त पंजेरी हर काए काए मूंखे पयूं हाणे पेरनि में लिफूं लिकिरी ॿियो को अहिड़ो चारो बि कोन थो सुझे। इहो सोचे करे सिजु लथो हे वियो घर मोटी। राति थी घरारी पंहिंजे के हवालु कयईं घरारीअ खे चयईं त अलाह भलो करई असांजी हाणे पूरी कान थी पवे मुंहिंजी दिलि थी चवे त को मुर्शिद कयूं। साईं मुंहिंजा मुर्शिद लाज़मी आहे हर इंसान खे हुजणु खपे। मुर्शिद मुरीदनि लाइ दुआऊं घुरंदा त रोज़ीअ में माल रिज़्क में घरनि में बरकतूं पवंदियूं। पोइ ग़रीब शख़्स उहो घरारीअ सां हवालु कयो। ग़रीब शख़्स खे घरारीअ चयो त सही आहे जेकी तुंहिंजी सलाह जेकी तुंहिंजी मर्ज़ी। ग़रीब शख़्स पंहिंजी घरारीअ खे चयो सुबुह थिए जेको बि माण्हू मन असांखे पहिरियों नज़र ते चढ़ियो असां उनखे पंहिंजो मुर्शिद कंदासीं तोड़े चोर हुजे तोड़े ठग हुजे तोड़े फ़क़ीर हुजे। सईं राति पाण में ज़ाल मुड़ुसु सलाह कई पे उन राति हिननि जे घर में चोर आयो चोरी करणु ॾांदनि जो जोड़ो कढणु आयो। पोइ इहो जो ज़ाल मुड़ुसु पाण में जाॻियल हुया सलाह कनि पिया वेठा त चोर खे वारो कोन लॻो खोड़ टाइम थी वियो वञी असुर ॾे थी चोर खे चोरी कोन लॻी जे रस्ते सां आयो उन रस्ते सां चोर मोटणु लॻो। चोर साईं मोटणु लॻो सुबुह खेरनि सां थी सुबुह जो थी त ग़रीब शख़्स पंहिंजे हिसाब सां ॿाहिरि निकितो। ॿाहिरि जो निकितो त कंहिं हमराह ते ग़रीब शख़्स जी नज़र पई भाॼी डोड़ी वञी मुर्शिद करे पेरनि ते किरी पियो। उहो साॻियो ई चोर जेको हिननि वटि चोरी करणु आयो राति जो चोर चयोसि मां चोर आहियां तुंहिंजो मुर्शिद नथो थी सघां इहो ग़लति आहे ईअं न थींदो। ग़रीब शख़्स चयईसि तूं केर बि आहीं तोखे मां दिलि सां मुर्शिद पंहिंजो कयो आहे तूं मुंहिंजो मुर्शिद आहे। चोर चयोसि सही आहे तूं उथ पेरनि मूं। साईं ग़रीब शख़्स उथी पियो। पोइ चोर चयो त हाणे न मूंखे धागे फीणे जी ख़बर हिन खे हाणे मां छा चवां। चोर त उहो ई उस्तादी ॾींदो चोरीअ जी जेकी चोर खे ख़बर हूंदी। पोइ चोर चयो उन ग़रीब शख़्स खे त तोखे जंहिं महिल बि राति जो संभाल थिए त तूं कजांइ हला तुंहिंजी घरारीअ खे संभाल थिए ते बि मन उहा करे हला। साईं इहो चोर इहा इन्हनि खे सलाह ॾेई ऐं पंहिंजे रस्ते सां रवानो थियो। राति जो थी त चोर को चोरीअ लाइ आयो ॿियो को ग़रीब शख़्स जे घर में चोर ॿियो को चोरीअ लाइ आयो ग़रीब शख़्स जे घर में। पोइ साईं घणी राति गुज़री वियो साईं त मस धर्म अंदरो मस लंघी बीठो त ग़रीब शख़्स खे अधु राति जो वरी संभाल थी त पोइ ग़रीब शख़्स चयो त हला अथई हिते बीठो आहे। चोर साईं पोयां पेर ॾेई दर खां पोइ ते हटी बीह रहियो। वरी 2-3 मिंट गुज़रिया वरी चोर अंदरि घिरियो वरी उन जी घरारी जाॻ थी वरी उन चयो त हला त हिते बीठो आहे। चोर सोचियो हे वली आहिनि मुर्शिद आहिनि हे निंड बि पिया आहिनि हिननि खे ख़बर कंहिंदी पए। साईं इहो सोचे करे चोर खे चोरी कोन लॻी चोर मोटी वियो। सुबुह थी चोर सोचियो त हाणे चोरी करे करे पंहिंजो पेट गुज़र बि कान थो थिए मुंहिंजी दिलि हुन चोर चयो त हाणे पेट गुज़र बि कोन थो थिए बसि हाणे इन खे वञी पंहिंजो मुर्शिद कयां। साईं वियो ग़रीब शख़्स जी दर जा ॾो बि ग़रीब शख़्स खे सॾु कयईं घरारा साईं ग़रीब शख़्स त लिकिरी वियो ॾांदनि जोड़ो काए हर ते। पोइ ग़रीब शख़्स जी घरारी लिकिरी आई घरारीअ चयोसि त कोन्हे को मर्द माण्हू मुंहिंजो जेको मुड़ुसु आहे त उहो वियो आहे ॾांदनि जोड़ो काए हर ते। पोइ उन जी घरारीअ चयसि त वेह मथां 2-3 मिंट खां पोइ अची। साईं हे चोर जो उन जी घरारीअ सां वेठो ग़रीब शख़्स जी सां 2-3 मिंट जो गुज़रिया त साईं अचे उन जो मोटण जो टाइम थियो ग़रीब शख़्स जो आयो पे रस्तो ॾेयूं अचे घर जे वेझो थियो कुझु पोइ उन खे हूंदा ॾांद जा जोड़ो। पोइ ॾांद हिकिड़ो नालो चोर ॿिए नालो बाठो। पोइ बाठो जेको हुयो त ॾुबरो सुकल हो बाक़ी चोर जेको त वसियत में ताक़त में घणो हुयो। पोइ उहो माना ग़रीब शख़्स खां हथनि मां रसी रोड़ाए भॼी वियो त पंहिंजी घरारीअ खे ग़रीब शख़्स हकल करे चयो त घरारी इहो अचई तो चोर मां हेॾो बाठो खयूं पियो थो अचां। चोर जो इहो ॿुधो हल बणा हे छा। साईं घरारी उन जी चोर ॾांद जे कढ लॻी त साईं पासो ॾेई वञी चोर पलाल हिकिड़ी बिंड ॾिठे वञी उन में लिकियो साईं ग़रीब शख़्स आयो हथु मुंहुं धोतई मानसानी खाधई
घरारीअ खां पुछा कंहिं कुते खे मानी विधी अथई घरारी चयुसि न पुछा वरी कंहिं त कुतो किथे आहे कुतो घरारी चयुसि त पलाल में हूंदो साईं हे वियो ग़रीब शख़्स पलाल आॾो बि ऐं सॾु करणु लॻो कुते जो नालो हुओसि लधो लधो 3-4 दफ़ा आयो सॾु कयईं लधो लधो त पलाल मूं टपु ॾेई चयो लिकिरी वञी ग़रीब शख़्स जे पेरनि में किरी पियो चयईं त मुर्शिद लभंदासीं न बाक़ी ॿियो काॾे वेंदा